बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असीं सबक 24 पढ़ंदासीं। उनजे सवालनि जा जवाब। सबक जो उनवान आहे मुंहिंजो नालो गूगल आहे। सवाल: गूगल जो कमु कहिड़ो आहे? जवाब: गूगल जो कमु ॻोल्हा यानी सर्च करणु आहे। इंटरनेट ज़रिए असां का बि मालूमात गूगल ज़रिए सर्च करे उहा मालूमात हासिल करे सघूं था। सवाल: गूगल कंहिंजे बारे में मालूमात गॾु कंदो आहे? जवाब: गूगल सर्च कंदड़ जे बारे में मालूमात गॾु कंदो आहे। जेका शइ असां सर्च कंदा आहियूं गूगल में, गूगल असांखे उन जे बारे में मालूमात गॾु करे ॾींदो आहे। सवाल: इंटरनेट सां वास्तेदार शयुनि जा नाला लिखो। जवाब: इंटरनेट सां वास्तो रखंदड़ बरक़ी औज़ार, मशीनूं, कंप्यूटर, लैपटॉप ऐं मोबाइल फ़ोन वग़ैरह आहिनि। सवाल: जीमेल गूगल कहिड़ी सर्विस आहे? जवाब: जीमेल गूगल जी सर्विस आहे। हिन में अवां पंहिंजो ज़ाती अकाउंट खोले सघो था, क्रिएट करे सघो था, ठाहे सघो था। उन में ज़ाती ऐं दफ़्तरी ईमेल जमा थियनि थियूं ऐं जीमेल अकाउंट जो पासवर्ड बि गूगल वटि महफ़ूज़ हूंदो आहे। इहो उन जो जवाबु आहे त जीमेल गूगल कहिड़ी सर्विस आहे। उन में असां पंहिंजो ज़ाती अकाउंट ठाहे उन में डॉक्यूमेंट्स वग़ैरह जेको आहे त मेल करे सघूं था ऐं उन जो जेको पासवर्ड थींदो आहे उहो गूगल वटि महफ़ूज़ हूंदो आहे। एंड्रॉइड जो कमु कहिड़ो आहे? सवाल आहे एंड्रॉइड जो कमु कहिड़ो आहे? जवाब: एंड्रॉइड ही इस्तेमालु करण जो ऑपरेटिंग सिस्टम एंड्रॉइड फ़ोन ज़रिए गूगल अव्हां जे हुजण वारे हंध ऐं आस पास जी चुर ते नज़र रखे थो। सवाल: गूगल मैप जो कमु कहिड़ो आहे? जवाब: गूगल मैप नई जाइ ते वञण या रस्तो ॿुधाइण में मदद कंदो आहे। हीअ असांजे 24 सबक जे सवालनि जा जवाब।